अस्सलाम वालेकुम। कहिड़ो हाल आहे? उम्मीद आहे त तव्हां अल्लाह जे करम सां ठीकु हूंदा। मां आहियां मुश्ताक अहमद कलड़ो ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो मुश्ताक परदेसी यूट्यूब चैनल। दोस्तनि जी वॾी वॾी महिरबानी जो असांजे चैनल खे लाइक कयो था। अॼु तव्हांजे यादो पेश कंदासीं वताए फ़क़ीर जो टॉपिक, मुल्ला तुंहिंजी महिरबानी। हिकु साल वताए फ़क़ीर रमज़ान शरीफ़ में जुमे जो रोज़ो रखियो। शाम थी निमाज़ पढ़ण ऐं रोज़े खोलण लाइ मस्जिद में आयो। जॾहिं रोज़े खोलण जो वक़्तु थियो त मुल्ला फ़क़ीर अॻियां दाल जो बोड़ ऐं ज्वर जी मानी आणे रखी ऐं जेकी आसूदा नज़र आयसि तिन जे अॻियां बोड़ पुला आणे रखियाईं। इत्तिफ़ाक़ सां ॿिनि ॼणनि जो गोश्त ते बोड़ तां झेड़ो थी पियो। हिकु चयो तो घरां पटाटा आंदा आहिनि, उहे छो थो खाईं? ॿिए चयो जे गोश्त खाधमि त छा थियो? तुंहिंजो नफ़्स गोश्त खाइण लाइ चवे थो ऐं मुंहिंजो न। ॿिन्ही में झेड़ो वधी वियो ऐं हिक ॿिए खे ॾाढो घटि वधि ॻाल्हायूं। नेठि माण्हुनि विच में पिए झेड़े खे टारियो। फ़क़ीर जो उहा हालति ॾिठी सो उथी मुल्ला वटि वियो ऐं उनखे चयाईं तोखे शाबास हुजे जो मूंखे गोश्त जो बोड़ न ॾिनई, न त मुंहिंजो नफ़्स बि हिरी पवे हां ऐं आउं रोज़ पियो अचां ऐं अहिड़ा झेड़ा पियो ॾिसां। अदा इहो वताए फ़क़ीर जो टॉपिक, मुल्ला तुंहिंजी महिरबानी। उम्मीद आहे त तव्हांखे पसंदि आयो।